कि असां उस्ताद ताज जे लाइ पंहिंजो पाण पतो ॾींदासीं। हीउ जेको शख़्स तव्हांजे साम्हूं वेठो आहे हाजी साहब, ऐं बिल्कुलु चवां थो त मुंहिंजी हिननि सां कॾहिं मुलाक़ात पहिरीं कोन थी आहे, पहिरीं मुंहिंजी मुलाक़ात आहे, पर जेतिरी मूंखे मालूमात माना ग़ाइबाना मुंहिंजो हिननि सां तारुफ़ आहे त आउं चई सघां थो त हीउ शख़्स ऐं जेको हिननि जी तारीफ़ में अगरि हुनखे हिन ॻाल्हि खे समेटे चवां अगरि 2-3 लफ़्ज़नि में त हीउ शख़्स उहो शख़्स आहे जंहिं पंहिंजी सॼी सर्विस वारी ज़िंदगी खे उस्तादनि जे दर्द खे सम्झण में ऐं उनखे मरण हणण में गुज़ारी आहे। रहनुमा सां गॾु तव्हांखे कमु करण जो मौक़ो मिलियो आहे। मूंखे पूरी उमेदु आहे त तव्हां असांजो उस्ताद ताज खे खणी जेको आहे हलंदो ऐं इनशाअल्लाह असां जेको उस्तादनि जी बहितरीअ लाइ बहितरु कमु कंदासीं ऐं तव्हां सभु गॾिजी उस्तादनि जी भलाईअ लाइ कमु कंदा। हाणे अगरि इहा ॻाल्हि ॾिसूं त ॾिसो हाणे तारीख़ में पहिरियों दफ़ो असांजी तस्दीक में जेके इख़्तिलाफ़ नज़र अचनि पिया इहे बि पहिरियों दफ़ो था नज़र अचनि त माना असां में हिकिड़ा 2 धड़ा थी विया आहिनि ऐं कुझु माण्हू पंहिंजी पिया हलाइनि ऐं कुझु माण्हू जेको आइनी तरीक़े सां हलाइण जी कोशिशि कनि पिया। जेके पंहिंजी हलाइनि था उहो पंहिंजी तंज़ीम में दफ़ेर पैदा करण जी कोशिशि कनि पिया। उहो केरु आहिनि उहो तव्हां पाण बहितर सम्झो था त मुंहिंजी इहा कोशिशि रही आहे जेतिरो बि अथव मूं कमु कयो पेटेलिक में मरकज़ी सदर असांजो साईं गुलाम सिंह महर साहिब हो, उन खां बि मुंहिंजी का एतिरी इंस्ट्रक्शन न रही, पर मूं इहो ॾिठो त जेके बि हिते कमु करण वारा असांजा मरकज़ी रहनुमा हुजनि चाहे लोकल लेवल जा हुजनि उन्हनि जो मक़सदु हिकिड़ो हो त उस्ताद ताज खे असां मथे खणूं। पर आउं सम्झां थो ज़ाती तौर ते त असांजी तंज़ीम में कुझु तब्दीलियुनि जी बि ज़रूरत आहे। असांखे आइन में बि अगरि पढ़ंदव तव्हां सही तरीक़े सां त तव्हांखे लॻंदो कि हिन में बि कुझु तरमीमुनि जी अञा गुंजाइश आहे। ऐं असांजे साम्हूं जेको मुंहिंजी निगाह में सभ खां वॾो मसइलो दरपेश आहे असांजी तंज़ीम खे, उहो आहे उस्ताद जे तक़दुस जो मसइलो। उहो कंहिं बि अलाउंस जो मसइलो कोन्हे, कंहिं बि असांजी जेको पघार में इज़ाफ़े जो मसइलो कोन्हे, कंहिं बि असांजे स्ट्रक्चर जो मसइलो कोन्हे, उहो आहे असांजे तक़दुस जो मसइलो। छो सभिनी खां पहिरीं असांजो तक़दुस आहे, इंसान जी इज़त सभिनी खां पहिरीं हूंदी आहे। ऐं इहा ॻाल्हि चवण में बि मूंखे का हिचकिचाहट कोन थी थिए त इन तक़दुस खे पामाल करण में बि असांजो पंहिंजो ई किरदारु आहे। त आउं चाहियां थो त असांजी तंज़ीम जिते उस्ताद ताज खे रुॻो पैसनि जे पुठियां हलण जे लाइ कमु करे थी, उते ई क्वालिटी एजुकेशन ते बि कमु करे। असां पेटेली वारा क्वालिटी एजुकेशन ते सेमिनार करायूं, स्कूलनि खां मदद ॾियारियूं, उस्तादनि जो मोरल बुलंद कयूं ऐं असां तालीमी सरगर्मियुनि में ॾिसो ॿार असांजे लाइ बुनियादी हैसियत रखे थो। इन नंढड़नि गुरड़नि सां असांजी रोज़ी आहे त सभिनी खां पहिरीं असांजी तरजीहात उहे ॿार हुजणु खपनि, उहा तालीम हुजणु खपे, उहो मयार हुजणु खपे। त असांजी तंज़ीम खे मुंहिंजी इहा कोशिशि रही पंहिंजे दौर में बि त आउं क्वालिटी एजुकेशन खे तव्हां ॾिठो हूंदो आउं हुते यूनिवर्सिटी सदर हुअसि त आउं मुख़्तलिफ़ स्कूल में वञी सुठनि उस्तादनि खे एप्रिशिएट कंदो हुउसि, उन्हनि खे शील्डूं ॾींदो, तव्हां ॾिठो हूंदो। ऐं गुरू ते उहो फोटो लॻंदा हुआ ऐं मूं कोशिशि कई त आउं सेमिनार बि करायां, पर मथां वरी इलेक्शन जो ऐलान थी वियो। ऐं अनकरे बि हिकिड़ो सेमिनार अरेंज करण वारो हो जंहिं लाइ मूं सॼो इंतिज़ामु करे छॾियो। त क्वालिटी एजुकेशन ते आउं चाहियां थो त असांजी जेकी तंज़ीम जेका ही नवां चहिरा असां जमा थिया आहिनि त असां इन ते बि ज़रूरु पंहिंजो ध्यानु ॾियूं। ऐं अहिड़े हिकु अज़ीम रहनुमा सां गॾु जॾहिं तव्हां हलण लाइ तयारु थिया आहियो त मूंखे पूरी उमेद आहे तव्हांखे इन पॉइंट ते बि तव्हांखे गॾु करणु पवंदो। आख़िर में इन शेर सां गॾु त जिन्हें ज़िंदगी का शऊर था उन्हें खुद ज़री ने बिछा दिया, जिन्हें ज़िंदगी का शऊर था उन्हें खुद ज़री ने बिछा दिया, और जो गिरा थे सीनाए खाक पर वो बन के बैठे हैं मुक़द्दर। हाजी साहब के हाफिज़ गुज़ारी साहब के सभी दोस्तनि इस्लाम सभिनी खां पहिरीं त सभिनी दोस्तनि खे सभु मुबारकूं पेश कंदुसि त असां एतिरी वॾी जदोजहद कई ऐं उन जदोजहद खां पोइ अलाह साईं इज़त ऐं कामयाबी अदा। नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं अलाह साईं असांखे नवाज़े छॾियो ऐं इज़त ऐं कामयाबियूं अदा करे छॾियूं त हाणे असांजा कुझु फ़र्ज़ थियनि था त असीं कुझु मेन इश्यूज़ खे खणी अॻिते निकिरूं ऐं उहे तमामु तर शयूं जिन जे ख़िलाफ़ु असां भेड़ो कयोसीं, जंहिंजे ख़िलाफ़ु असां जंग जोटीसीं, जिन इशूज़ जे ख़िलाफ़ु जिन खे ॻाए वॼाए असां इलेक्शन विढ़ियासीं, हाणे असीं बि उन्हनि
शयुनि ते बीहूं ऐं उन्हनि शयुनि खे उजागर कयो जिन में साईं सभिनी खां पहिरीं हिकिड़ो इशू उथारियो सर्विस स्ट्रक्चर जो इशू। इहो सभिनी खां पहिरियों ज़बरदस्त इशू हो। इन खां पोइ ॿियो हिकिड़ो इशू असांजे मुंहिंजे माइट हिकिड़े ख़ासि केली साहिबु उथारियो DRA जो, पर उहो जेको सुबुह विच में रहिजी वियो। हिन वक़्तु जेका आहे इंटरनेशनल रिपोर्ट इहा आहे पाकिस्तान दुनिया में पघारूं ॾियण में सभिनी खां पहिरें नंबर ते, घटि पघारूं ॾियण सभिनी खां पहिरें नंबर ते पाकिस्तान हिन वक़्तु दुनिया में घटि पघारूं ॾियण में सभिनी खां पहिरें नंबर ते। इशू इहो कोन्हे त पघारूं सिर्फ़ु घटि आहिनि, इशू इहो आहे त तव्हां उनखे महांगाई सां गॾु एवरेज नथा करियो, फीकस आमदनी। हाणे असांजो जेको असीं जेकॾहिं उस्ताद जेकॾहिं उन ते मुख़्तलिफ़ पाबंदियूं लॻनि थियूं त उन्हनि पाबंदियुनि सां गॾोगॾु उन ते जेके सख़्तियूं थियनि थियूं उन्हनि सख़्तियुनि सां गॾोगॾु लाज़मी आहे त उस्ताद जेको आहे सो ज़हनी तौर ते हिकिड़े बहितर एनवायरमेंट में हुजे ऐं उहो एतिरो पुरसकून हुजे जो पंहिंजो भरपूर टाइम स्कूल खे ॾेई सघे ऐं उन्हनि इशूज़ खे कढी सघे। जिन जेके इशूज़ मिसाल जे तौर ते हाणे सिंध जे अंदरि कई इदारा आहिनि, पर जेको सो बायोमेट्रिक असां वटि आहे, बायोमेट्रिक सां गॾु मॉनिटरिंग सिस्टम असां ते लॉन्च कयल आहे, रेवेन्यू पाक इदारो आहे, पुलिस पाक इदारो आहे, हेल्थ पाक इदारो आहे, एजुकेशन जेको आहे उहो सभिनी खां करप्ट इदारो आहे। छो? बाक़ी सभु खीर जा धोता आहिनि ऐं असीं जेको आहे सभिनी खां करप्ट आहियूं। त इहो इन करे छो जो शायदि असांजा पोयां जेके अॻुवान आहिनि उहे को जहिड़ो जोटे कोन सघिया उन्हनि त भई छो असांजो जेको असांजा मास्तर ई मुल्क त आउं साईं हाजी साहिब खे बि अर्ज़ु कंदसि ऐं गॾोगॾु दोस्तनि खे बि इहो अर्ज़ु कंदसि त साईं हाजी साहिबु हिकिड़ो न पर असीं सभु गॾिजी मैदान में लहूं ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ जंग जोटियूं ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़ूं ऐं जेके असांजा हक़ आहिनि उन्हनि खे वसूल करे लहूं। महिरबानी। हम लोग सल्ली अला रसूल करीम आबाद औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आयम सरदाना तजरीद अली खान साहिब बने नाइब सदर की थी। हम लोगों का मतलब यहाँ तक आने का सबसे पहले तो हम भाई का शुक्रिया कि हमें आने का मौका दिया यहाँ तक। हम लोगों का मकसद यहाँ पे आने का, हम लोग पहले भी मोहम्मद अली भाई के साथ हम लोग पैकेज में थे और सिटी में हम लोग काम कर रहे थे। तो फीमेल्स का आने का मकसद ये है कि मतलब हम जो हमारी फीमेल्स के जो मसले मसाइल हैं जो वो आगे बात नहीं कर सकती मेल्स के सामने, तो वो हमसे डिस्कस करें। और ये हमने इसी तरह चलाया है जब मोहम्मद अली भाई सदर थे, मैं जॉइंट सेक्रेटरी थी, हम लोगों ने काम किया तो वो एक ग्रुप बनाया था, उसमें फीमेल्स अपने सबके जो मसले मसाइल थे वो हमें बताती थी कि ये हमें मसला है, तो फिर वो हमें आगे पेश करना था। तो हम उनसे भी यही मतलब उम्मीदें रखते हैं कि ये हमारी फीमेल्स के जो मसले हैं उनको सुलझाएंगे। जो फीमेल्स आगे तक नहीं जा सकती उनके प्रोटेस्ट में जाने के लिए जो भी मसले मसाइल हैं तो वो शफी साहब इंशाल्लाह ताला ज़रूर हम सबके साथ मिलकर काम करेंगे और हम भी इंशाल्लाह ताला इनकी सरबराही के अंदर कोशिश करेंगे कि जो हमारी फीमेल्स के मसले हैं उनको हम हल करें और जो भी हमसे अल्लाह ताला जो काम कर रहा चाहे इंशाल्लाह ताला हम टीचर्स के लिए करेंगे। साजिद खान नारे जो जेका तालुका हुसैन बख्श मरीज जो सदर यहाँ प्रेसिडेंट आया अर्ज़ु इहो आहे त ही एजुकेशन जेकी प्राइमरी एजुकेशन में असां कमु कयूं था हिकिड़ो वॾो सेक्टर आहे। माना असांजी एजुकेशन जेको आहे डिपार्टमेंट जो असांजे एजुकेशन जे स्ट्रक्चर जो हिकिड़ो सभ खां बुनियादी अहम ऐं सभ खां वॾो ह्यूज जेको आहे न उहो हिकिड़ो पार्ट आहे। हाणे इन पार्ट में ख़ाली जेको आहे न उहो शहरी सतह ते न बल्कि देही सतह ते बि एॾा फ्लाज़ आहिनि जंहिंजी जेको आहे तव्हां इमेजिन नथा करे सघो। न इंफ्रास्ट्रक्चर आहे, न जिते उते जेको आहे को एडिंग मटीरियल आहे, न उते लाइट आहे, न उते पाणी आहे, न उते बिल्डिंग आहे। का एॾी सहूलियत कोन्हे जिते असांजो टीचर वञे थो असांजो मेल टीचर वञे थो, असांजी अधी फीमेल टीचर वञे थी। न उते वॉशरूम जी जेको आहे का फैसिलिटी, न पखे जी फैसिलिटी, न लाइट जी फैसिलिटी, न सोलर जी फैसिलिटी। NGO अचे थी पंहिंजा नवाज़े जेके NGO जेका ॾिसनि था बाबा ही जेको आहे न कंहिं चेयरमैन जो जेको आहे न स्कूल आहे, ॾिसनि था ही कंहिं MNA MPA जो स्कूल आहे, सिर्फ़ु जेको आहे न उनखे जेको आहे न उहो सपोर्ट करे उनखे जेको आहे न ठाहे उनखे रिहेबिलिटेट करे जेको आहे न उहो हलिया था वञनि। बाक़ी जेके ओसे पासे जा स्कूल आहिनि उहे सॼा जेको आहे न ईअं खस्ता हाली जो शिकार आहिनि।
हाणे मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त इन्हनि सभिनि खे जेको आहे न असां रिमूव करूं, असां ओन कयूं त हीअ जेके असांजा स्कूल आहिनि इहे असांजा पंहिंजा स्कूल आहिनि ऐं हिन में जेके बि असांजा टीचर आहिनि उहे असांजा पंहिंजा टीचर आहिनि। जेकॾहिं हिननि खे तकलीफ़ आहे उहा असांखे तकलीफ़ जेको आहे सम्झी वञे, पंहिंजे पाण खे तकलीफ़ सम्झी वञे। आउं सम्झां थो त असांजो स्टूडेंट जेको जेई स्टूडेंट आहे, जेको असांजो शागिर्द आहे, उहो कंहिं बि क़िस्म खां जेको आहे न घटि न आहे जेको असांजे शहर में स्टूडेंट पढ़े थो, जेको असांजे शहर में शागिर्द पढ़े थो। मसइलो इहो आहे त हुनखे उहा साॻी तरजीह ॾिनी वञे, उहा साॻी फैसिलिटी ॾिनी वञे जेकी असांजी शहरनि में आहे। जेकॾहिं असां उस्ताद खे जेको आहे माइंड फ्री, टेंशन फ्री ऐं हुनखे फैसिलिटेट कंदासीं, हुनखे एडिंग मटीरियल हूंदो, असांजे ॿार खे जेको आहे उहो सुकून महसूसु थींदो, हुनखे कंफर्ट महसूसु थींदी, हुनखे हिकिड़ी सेंस ऑफ सिक्योरिटी महसूसु थींदी त असांजो उहो ॿारु पढ़णु ईंदो। हिन तव्हां ॾिसंदो केतिरा इदारा असांजा, केतिरा सरकारी स्कूल आहिनि जंहिंमां स्टूडेंट माइग्रेट करे जेको आहे प्राइवेट खे ॾिना था वञनि। उनजे भर पासे में जेको आहे तव्हां बाबा अहिड़ी जेको आहे लॉ छो था ठाहियो, जेको तव्हां ॾिसो था जेको आहे तव्हांजा गवर्नमेंट स्कूल आहिनि उन्हनि जे जेको आहे जुरिडिक्शन में तव्हांजो प्राइवेट स्कूल खे हलो था कयो। इहो सवाल ई पैदा कोन थो थी सघे त तव्हां जेकॾहिं हलंदड़ स्कूल आहिनि ऐं तव्हां हुन जॻह ते जेको आहे प्राइवेट स्कूल खे जेको आहे उहो हलो कयो, इहो लॉ जे ख़िलाफ़ कॉन्ट्रडिक्टरी आहे। तव्हां हुनखे हलो कोन्हे करिणो। हा, उन इलाइक़े में हलो कयो जेको हार्ड एरिया आहे, जंहिंमें ॾिसो था स्कूल को जेको आहे गवर्नमेंट बिल्डिंग परे परे ताईं न आहे, ठीकु आहे न, 5 किलोमीटरनि ताईं न आहे, 10 किलोमीटरनि ताईं न आहे। तव्हां उते जेको आहे उहो प्राइवेट स्कूल खे हलो कयो। तव्हांखे कहिड़ी ज़रूरत पई आहे त तव्हां जेको आहे न जिते हलंदड़ ऐं वधंदड़ स्कूलनि था उन्हनि खे बंदि कराइण जे पोयां लॻा चाहियो। इहा त सरासर नाइंसाफ़ी आहे। ऐं तव्हां बग़ैर जेको आहे बजाए फैसिलिटेट करण जे हुन गवर्नमेंट स्कूल खे, हुन गवर्नमेंट मास्टर खे या हुन गवर्नमेंट जेको आहे फीमेल टीचर खे तव्हां हुनखे मजबूर कयो पिया त तव्हां जेको आहे हिन स्कूल खे छॾे जेको आहे हलिया वञूं। इहा जेको आहे मूंखे ॾाढी जेको आहे हिकिड़ी जेको आहे अलमियो लॻो आहे, हिकिड़ी जेको आहे ॾाढी जेको आहे हुकूमत जे पॉलिसियुनि ते जेको आहे हा, त महिरबानी करे जेको आहे हिन ॻाल्हि ते साईं खे चवंदासीं थोरो जेको आहे करे ऐं हाणे असां ॿियनि साथियुनि खे जेको आहे जेको आहे ॾींदासीं। महिरबानी, थैंक यू। वीचारा दोस्त मूंखे तव्हां पर्सनल सुञाणनि था, मुंहिंजी तारीफ़ करण जी का ज़रूरत कोन्हे। ऐं तव्हां सभिनि खे जेको आहे मुबारकबाद ॾियणु चाहियां थो त तव्हां जेको आहे हिन असांजी तनज़ीम जे इंतिहाई अहम जेको आहे उहिदनि ते तव्हां आया आहियो ऐं इन्हनि उहिदनि खे तव्हां रुॻो ईअं न सम्झो तव्हांखे उहिदा मिली विया आहिनि, पर इहा हिकिड़ी वॾी ज़िमेवारी आहे। इहा माना उस्तादनि जे मिसाल तालुके शुजाबाद जो जेको प्रेसिडेंट आहे उहो सम्झे थो हुन सॼी कमांड करे थो, सॼी लीड करे थो सभिनी उस्तादनि खे ऐं इन तालीम जी उस्तादनि जी सॼो जेको आहे बहितरी जी सॼी जेको तव्हां ते जवाबदारी आहे थिए थी त तव्हां इन्हनि शयुनि खे सम्झो, तनज़ीम जे जेको आइन आहे उनखे सम्झो त इन्हनि शयुनि खे सम्झी जेको असां सभिनि खे अॻिते वधिणो पवंदो। काफ़ी सारे असांजे उस्तादनि जेको ॻाल्हि कई स्कूल जूं बिल्डिंगूं कोन्हे या जेको ॿियूं शयूं कोन्हे, इहे सभु शयूं असांजे मुआशरे में आहिनि। सची पुछो मूंखे अॼु त हीअ सभु जेके पाण ते वेठा आहियूं न, मूंखे हिन मिटिंग जी ख़बर बि कोन हुई, पर मूं हिसाब सां हाजी साहिब खे फ़ोन कई, मूंखे कंहिं दोस्त चयो, मूं हाजी साहिब खे फ़ोन कई, मुंहिंजो हाजी साहिब खां माना ईअं सम्झो हीअ बि टी मुलाक़ात आहे। ऐं हिन जो फैन आहियां, दोस्त आहियां हिन जो। हीअ जिते बि जेको बीठो हूंदो न असीं हुते दोस्त सां गॾु बीठा हूंदासीं। तो हीअ अहिड़ी शख़्सियत असांखे सिंध में महाल आहे मिलणु। हींअर सभु पाण सभु घर था रहियो न, सर्विस स्ट्रक्चर ते केरु वञे थो ॻाल्हाए, केरु थो सेक्रेटरीट केरु वञे थो, मिनिस्टर केरु वञे थो, मूंखे पाण खे ख़बर आहे। तव्हां 2-3 दफ़ा उमरकोट विया, मूंखे ख़बर आहे भाई साहिबु पोइ कराची वञा कॾहिं मोहम्मद खान मां अची जेको उमरकोट वञे थो, असांजे संदे कम लाइ वञे थो। इहो असां सभिनि जो पर्सनल कमु आहे, पर माण्हू हिकिड़ो वञे थो त असांखे हिन लाइ दुआऊं करणु खपनि ऐं हिनखे एप्रिसिएशन करणु खपे। हिकिड़ो ॻाल्हियूं त मूं वटि तमामु घणियूं आहिनि करण जो, पर टाइम मुख़्तसर मूंखे अमृत साहिब हाजी साहिबु हिकिड़ो माण्हू आहे सॼी सिंध मां तालके ज़िलनि में सभिनि वटि वञे पियो, सभिनि खे मुबारकबाद ॾिए थो। इहा मतिलबु तव्हांजी इज़त आहे, तव्हांजी हिमत अफ़ज़ाई आहे। त थोरो शयुनि खे तव्हां सम्झो ऐं हिकु दफ़ो ॿीहर जेको तव्हां हाजी साहिब खे जस ॾियां थो जो हिन असीं ॿई तक़रीबन बराबरि उमिरि जा आहियूं, थोरो घणो तो फ़र्क़ु आहे असांजो। हिन उमिरि में असीं जेको आहे हलूं पिया। आऊं त सची पुछो एतिरो खां ॿाहिरि कोन निकिरी सघां। हिनखे वरी बि अलाह साईं जजी हयाती ॾे, मुंहिंजूं दुआऊं आहिनि, सिहत चंग बनाई ॾे त हीअ असांजे लाइ करे पियो। ऐं तव्हांजी ॻाल्हि कोन थो करे, आउं सम्झां थो पर्सनल मुंहिंजे लाइ करे पियो। इहा हाजी साहिब जी जेको थोरो आहे महिरबानी आहे। जेको बि कुझु असांखे मिलियो इहो हिन माण्हू जे क्रेडिट आहे, इहो हिन माण्हू जे करे मिलंदो ऐं असांजी दुआऊं ईंदियूं, महिनत हिन जी हूंदी। थैंक यू वेरी मच। हाजी साहिब जो शुक्रिया अदा कंदुसि। हाजी साहिब करे
असांजे टाइम कुझु घटि आहे तंहिंजे करे असां सभिनी दोस्तनि खे ॻाल्हाइण जो मौक़ो नथा ॾेई सघूं। साईं खटल आहे, साईं खे अञा अॻिते बि वञिणो आहे, साईं जो रस्तो आहे। पंहिंजे हिन प्रोग्राम जा इहो न सम्झो त हिकिड़ो जेके बि असांजा जेके दोस्त हींअर पंहिंजे चूंडिजी आया आहिनि उहे ईअं न सम्झनि त असांखे इहे उहिदा मिली विया आहिनि। असां उहिदा न बल्कि असां हिननि उस्तादनि जा ख़ादिम आहियूं, असां उन्हनि जा नौकर आहियूं। ऐं सदर आहियां त जेके बि मुंहिंजा उहिदेदार सदर उहो पंहिंजो उहिदो न सम्झनि पर असां उस्तादनि जा ख़ादिम आहियूं। उस्तादनि जी लाइ असांखे कमु करिणो आहे। सभु जेके बि उस्तादनि जा उन आहे तालका आहिनि जिन्हनि जिते जिते जूं ज़िम्मेवारियूं मिलियूं उहे उन पंहिंजे पंहिंजे ज़िम्मेवारियुनि ते कमु कंदा ऐं महिनत कंदा ई आहिनि। बग़ावतूं करे ई असीं हिते पहुता आहियूं। असां ऐं पाण पेटी अलिफ जी जेको आहे पैदावार आहे। जॾहिं तव्हां मूंखे जेको ऑर्डर मिलियो हो त उहो बि पेटी अलिफ जे थ्रू मिलियो हो, लेकिन उन्हनि सां गॾु हली हली उन्हनि सां असां बग़ावतूं कयूंसीं। पर उन्हनि जी बग़ावतनि जो सिर्फ़ु इहो मक़सदु हो हू उस्तादनि जे काज़ लाइ न बल्कि उन्हनि पंहिंजे जेब जे काज़ लाइ ऐं पंहिंजे ज़ाती मक़सदनि लाइ कया, पंहिंजनि नवाज़ी जे लाइ कमु कया। उन्हनि खे बग़ावतुनि जे निस्बत में असां अची साईं जो जेको असां पैरोकारी में आया आहियूं। इनशाला तव्हां सभिनी भाउरनि जो साथ रहियो त मूंखे बि अॻिते कमु करण में सवलाई थींदी, साईं जो साथ ॾियण में सवलाई थींदी। ऐं सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं आहिनि। टाइम घटि आहे, ॻाल्हाइण लाइ त जाम टाइम आहे, जाम ॻाल्हियूं आहिनि उहे करे सघजनि थियूं, पर हीअं साईं जे करे असां थोरो मुख़्तसिर ॻाल्हाईंदियूं। सभिनी जी महिरबानी अदा करे हाणे जेको आहे न असां साईं शफ़ी मोहम्मद साहिब खे जेको आहे न उहो सेठो साहिब खे जेको आहे न दावत ॾींदासीं त उहो करे ॻाल्हि ठीक है भाई ठीक है सही है यार। ओके भाई भाई निहायती क़ाबिल एहतराम असांजो दोस्त ज़िले जो सिपह सालार ज़िले जो सदर साईं हाफ़िज़ बेगारी, साईं के जोड़े में जनरल सेक्रेटरी बहादुर मिलियो आहे मुंहिंजो भाउ नदीम बजीर, मुंहिंजी भेनरूं, असांजो अॼु जो मेज़बान सिटी जो सदर साईं अमीर शेख, मुंहिंजो भाउ सरवर ऐं मुंहिंजा सभु ज़िलनि जा उहिदेदार, तलकनि जा उहिदेदार, उस्ताद अस्सलाम वालेकुम। जी उस्ताद अल्हम्दुलिल्लाह। सच पुछो अॼु मुंहिंजो हिकिड़ो ख्वाब पूरो थियो आहे। ज़िले मीरपुर ख़ास ते गुज़िरियल कई ॾहाकनि खां अहिड़ा माण्हू हिन तनज़ीम ते क़ाबिज़ हुआ जेके ॿिए उस्ताद खे सहण जे लाइ तयारु कोन हुआ, या हुननि जे अंदर में जुर्म कमु कयो। उहे अहिड़ा फिरौनी डिक्टेटर हुआ जो हुन सां केरु बि ॻाल्हाईंदो हो मूंखे अचो तव्हां हुनखे सुञाणंदो त उनखे छुॾ बि ॾींदा हुआ। उहिदेदार अॻुवान जो मक़सदु इहो आहे पंहिंजे उहिदेदारनि ऐं पंहिंजे उस्तादनि सां प्यारु करे, उन्हनि खे मराहतूं ॾेई, उन्हनि खे इज़तूं ॾेई, उन्हनि जो मान बुलंद करे, उनखे चइबो आहे उहिदेदार। उहिदेदार थी उस्ताद खे उस्तादी जी तज़लील करे, फिरौनियत करे, उस्तादनि जा पैसा वठी एजेंटी करे, उस्तादनि जा पैसा वठी रिटायरमेंट जा केस कराए, उस्तादनि जा पैसा वठी ऑफिसर जी एजेंटी करे, उहो उस्ताद न पर तलीम दुश्मन आहे। ख़ुदा जेको आऊं हमेशह चवंदो आहियां त हर मौक़े ते आउं तोहमत कोन हणंदो आहियां, न को कूड़ ॻाल्हाईंदो आहियां। हीअ मुंहिंजे रत में शामिल न आहे। मुंहिंजी वॾी महिनतुनि खां पोइ साईं नदीम मुंहिंजो मूंसां माज़ी में साथ रहियो। जॾहिं असां मीरपुर प्रकाश में ईंदासीं, कॾहिं कॾहिं मुज़ाहरा थियंदा, सिंधलियूं तहरीकूं हुयूं, पर मीरपुर प्रकाश जा उस्ताद असां साथ ॾियण तयारु कोन था। बाबा असीं डिॼूं था। अदा असां उहो जेके उहिदेदार आहिनि उनजो भउ डपु
यार मूंखे त हैरत आहे हिकिड़ो उस्ताद जेके रब आज़ादु खड़कियो आहे, उस्ताद जेको ॿियनि खे पढ़ाए थो सबक़ ॾिए थो, जेकॾहिं उहो वई उहिदेदारी डप खां पंहिंजे हक़ जे लाइ जेको वणे उन जो साथ न ॾे, हिन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़ुल्म हूंदो। असां ख़वाहिशूं त वॾियूं था रखूं, उस्ताद दोस्त चवंदो आहे उस्ताद खे हे बि ॾियो, हे बि ॾियो, हे बि ॾियो, हे बि ॾियो, पर उन दोस्त खां पुछां थो कराची में तूं खणंदा पिया पंहिंजे, छो त पंहिंजे हक़ जे लाइ वञणु हिकिड़ो जहाद आहे, पंहिंजे हक़ जे लाइ वञणु जहाद आहे, जहाद सुगुल आहे। जेको माण्हू चाहे उस्ताद हुजे कंहिं बि कोई माण्हू हुजे, जेको पंहिंजो जंहिंजो पंहिंजो हक़ हुजे उन हक़ जे लाइ जदोजहद न कंदो, जहाद न कंदो, अलाह पाक उन्हनि जी मदद कोन कंदो, पोइ चाहे पंजाबी उस्ताद या ॿियो कहिड़ो हुजे। असां उस्ताद घर में वेही डप खां इहा उमेद रखूं त असांखे वीहों करे न विझो, असांखे 17 करे न विझो, असांखे हीअ बि कयो, इहे कमु कोन हूंदो दादा। पंहिंजे हक़नि लाइ तव्हां निकिरो, तव्हांजी रब मदद कंदो। इहो मञा थो त प्राइमरी उस्ताद सभिनी सिंध जे मुलाज़िमनि खां ॾुतरियल आहे, जेके हमेशह ईअं सम्झनि त पासे ते रखियो वियो आहे, उन में वॾे में वॾो किरदारु हो हीउ सवाल को उस्ताद जी तंज़ीम आहे। सिंध अंदरि जेके बि सरकारी महकमा आहिनि उन्हनि में वॾे में वॾो अॻे प्राइमरी उस्ताद जो आहे। गुज़िरियल 78 सालनि में ज़ुल्म त ॾिसो, सिर्फ़ु प्राइमरी उस्ताद जो को बि सर्विस स्टेक न हो। हेतिरा लीडर तुम खान आया, को चवंदो आहे सलारे उस्ताद, को शेरे उस्ताद, ॿुधंदा था लक़ब उन्हनि जा, पर उन्हनि शेरनि कयो त कुझु कोन। मूंखे यादि आहे 2017 में गुरुबंदी हुई, हिकिड़ा पासे छलगिरी सदर हो, वो त हाणे भला सीनियर 100 साल काबिज़, ए पासे वरी मूंखे दोस्त मूंखे सिंधी सदर कयो, छलगिरी सां गॾु गुलाम हुसैन महरबो, सिकंदर जतरी हो, मूंसां गॾु साईं नदीम जी जॾहिं बि गॾु उहो बि गॾु आहे। पोइ मूं दोस्तनि खे हैदराबाद में मीटिंग घुराई, मुंहिंजे सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे 16 ग्रेड जेको ॾिनो वियो आहे उहो नंढी ॾिनो वियो आहे। अचो छेड़ो था करियूं हुकुम सां, गुरु बदिया हो सीनियर पंहिंजी नौकिरी ईंदो, पंहिंजी थींदो डपु, रब पैदा कयो आहे। अचो जॾहिं माण्हू पंहिंजे तहरीक सां, पंहिंजे तंज़ीम सां, पंहिंजे मक़सद सां, पंहिंजे उस्ताद सां सचो हुजे त अलाह पाक उनजी मदद कंदो। अचो अचो पंहिंजो ॿियो को बि लालच कान्हे। सिंध जे प्राइमरी उस्ताद जे हक़ जे लाइ असां सिर्फ़ु अहम 2 मुतालबा रखिया हुआ। हिकिड़ो सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे बग़ैर शर्त सरूस कयल ऐं NTS सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास उस्ताद इकरार खे रेगुलर कराई। छाकाणि सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास जेके कराची जा उस्ताद हुआ, इहा तव्हांखे ॼाण ॾियां, 2012 में M.Com जे MPA मिनिस्टरनि उन ते बि साईं काइम अली शाह सां सेक्रेटरी ते 12 धरणो हुयो, सॼी कराची धरणो त मां साईं उस्ताद रेगुलर करियो ऐं सिर्फ़ु कराची जा सिंध यूनिवर्सिटी पास रेगुलर थिया। बाक़ी 5 डिवीज़नूं उहे कोन थिया रेगुलर। हितां जे चूंडियल नुमाइंदनि वज़ीरनि इहो कॾहिं बि न चयो त आख़िर ॿियनि डिवीज़न करे रहो की सिर्फ़ु कराची डिवीज़न छो रेगुलर। पोइ मूं त असांखे चयो त छेड़ो था कनि। पहिरियां कोर्ट में थी वियुसि त कराची में मुंहिंजो दोस्त आहे वकील, उन मूंखे चयो हाजी साहिबु हिते कोर्ट में इंसाफ़ देरि सां मिलंदो, जेतिरो मुंहिंजी हिमत आहे त पंहिंजे हक़ जे लाइ जहाद कर, झड़ो झड़ो कर। पोइ मूं कसम कयो त सिंध जे प्राइमरी उस्ताद 16 स्केल जे लाइ हिनखे रेगुलर करण लॉन्ग मार्च कबो। असां जॾहिं लॉन्ग मार्च जो ऐलान कयो त मीरपुर ख़ासि ज़िले जे तंज़ीम माण्हुनि जेतिरी मुखालफ़त कई,
जेतिरी छड़गिरी मुखालफ़त कई ॾिसो छॾाइनि पुराणी उस्तादनि जा उहिदेदार छॾाइनि पुराणी उस्ताद जा अॻवान केरु बि हुजे तव्हां ॾिसो 2022 में साईं गुलाम सिंह महर कराची सामने ॾिनो बीमार हुउसि त मूं त पइतसि मूं ते फर्ज़ु आहे हींअर सॼे मुलाज़िमनि जे लाइ जदोजहद हली ऐं हुन सां गॾु हुयुसि असां ग़ैरतमंद आहियूं बेग़ैरत माण्हू उस्ताद जे मुखातिब कंदो ग़ैरत वारो करे कोन कंदो उन में माण्हू न मूंखे सेक्रेटरी खां सस्पेंड करायो मुंहिंजा पघार बंदि कराया मूंखे कराची रिलीव कराऊं ऐं मूंखे DO फोन कई मुंहिंजी फीमेल जो हुई पर जॾहिं असां नांग मार्च शुरू कयो हुन खां चंद ॾींहं अॻे उनखे सेक्रेटरी डायरेक्टर खां प्रेशर विझायो त हाजीअ खे प्रेशर विझ घुराए त लांग मार्च न कई मूंखे त हैरत आहे भला छलगिरी जे ख़िलाफ़ लांग मार्च हो छा असां त छलगिरी खे या जेको उन टाइम में जीतलो आहे उनखे 16 कलाक जदोजहद कई असां त उनखे मराको थो छॾियूं बचाए उनजे मुंहिंजी हिफ़ाज़त करण जे मुंहिंजो पघार बंदि कराऊं मूंखे रिलीव कराऊं मुंहिंजो स्कूल जो रिकॉर्ड खणाऊं पर असां न को झिझण वारा आहियूं न को झुकण वारा आहियूं झिझंदो आहे चोर जेको करप्शन कंदो आहे जेको इज़त कंदो आहे असां न को असां इन खां कोई परे आहियूं कॾहिं बि तहरीकूं न आहियूं कंहिंखां चंदो कोन वरितो हींअर ॿिनि ख़ासि मंझि साईं ज़फ़र वेठो आहे साईं नदीम वेठो आहे इन पोइ थो छा जॾहिं तहरीक 2017 में हली हिकु धणी खां असां लांग मार्च कयो ज़िले मीर पुखा जा उन टाइम में दोस्त उहो जिन सां असांजी ज़ाती दोस्ती हुई पर तंज़ीमुनि साथ ॾिनो तहरीक लाइ असीं हिकु अहिड़ी तहरीक शुरू कई जेका नामुमकिन हुई माना प्राइमरी उस्ताद मैट्रिक पास हुनखे 16 मिलण माना हिकिड़ो ख़्वाब हुयो मूंखे दोस्तनि जी ज़ात चढ़ी हुई सिंध यूनिवर्सिटी वारा 22,000 उस्तादनि ऐं वरी मदद जी तव्हांखे ॿुधाया त MTS उन टाइम में एक्शन कमेटी हुई साईं अली नवाज़ पंवर तॾहिं गुलाम ॾींहुं आहे शायदि न MTS वारो MTS जो दोस्त अली नवाज़ पंवर जेको JSC HSC हो उहो न हिकिड़े सिंध MTS एक्शन कमेटी ठाही सही सिंध में मूं हुन दोस्त खे चयो असां तव्हांजे हक़ जे लाइ तहरीक था कयूं भिट धनी खे ॾेई तरीक़े ते मुंहिंजो साथ ॾियो जो असांजो छॾगिरी सां दादा इंतज़ाम छॾगिरी असांजो वॾो आहे मूं चयो इहो तव्हांखे उते छॾींदो जेका तव्हां वापसि थींदा ई कोन चयो असां उस सां गॾु कोन ईंदासीं जॾहिं असां 10 डिसेंबर में 10 नवंबर में 10 नवंबर लाइ टाइम थी वियो मुंहिंजो नवंबर हली आहे असां भिट धणी करे लांग मार्च शुरू कयो त उन साॻे ॾींहं ते छॾगिरी काउंटर करण लाइ छा कयो हुकूमत खे ख़ुशि करण लाइ छा कयो MTS वारे खे तव्हां सॼी सिंध में दिल्ली में मुज़ाहिरा करियो हद त ॾिसो पोइ उन्हनि उते मुज़ाहिरा कया असांजो पंहिंजो मक़सदु हो ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त जॾहिं भिट धनी 10 तारीख़ ते लांग मार्च शुरू कयो सवे असांजियूं भेनरूं सवे उस्ताद लाड़काने जा सवे उस्ताद सिंध जा कुदरतनि हिकिड़ी माण्हू मूं चयो तव्हांजी नीयत त सची आहे न अलाह पाक तव्हांजी मदद कंदो सभिनी पार्टियुनि असांजी हिमायत कई जॾहिं लांग मार्च शुरू थियो मूंखे साहिबनि सुवाल कयो अॼु त वॾी न करी जेके इहे मुतालबा मंज़ूर थिया तोखे गवर्नमेंट ख़रीद करे छॾियो पोइ मूं उते ऐलान कयो जज़्बात हो न हिकिड़ा अहसासात हुआ मूं सभिनी साम्हूं ऐलान कयो मुंहिंजो रिकॉर्ड करियो त जेसि ताईं बिना शर्त जे सोनो स्केल जेसि ताईं MTS सिंध उस्ताद जेको न थिया तेसि ताईं असां कराची खां वापसि कोन ईंदासीं या लाश खणाईंदुसि या फाते थी पोइ मोटंदासीं पोइ असां तहरीक लाई पोइ एॾी वॾी
सदी जे उस्ताद ने मोट ॾिनी बख़ुदा मूंखे त रश्क थींदो न ऐं कॾहिं पधम कोन कयो वरी मज़े जी ॻाल्हि बख़ुदा मूंखे टाइफाइड थी वई उन ॾींहुं मूं आख़िरी डोज़ खाधो हो जॾहिं नाक मां सूर थियो हाणे आउं हली थो सघां अहिड़ी दवाऊं तेज़ खाधियूं पहिरियों ॾींहुं असांजो स्टे हो खेबरनि में पधोसीं पतासीं राति जो मथे वारे जेको उस्ताद हो शहर सख़्तु हुजे एॾो सीउ हुजे उन ॾींहुं हाणे सवेरे उस्ताद आहे हाणे इन सवेरे हुते किथे संभालियूं किथे खारायूं पर सलाम उन मथे वारे उस्ताद खे जे 200 उस्ताद खे हर उस्ताद खे बिस्तरो ॾिनो ऐं पंहिंजे पुट जी शादी माण्हू 3 ताम कंदा आहिनि हुन 10 ताम कयो उस्ताद जे लाइ ऐं सही राति हो जवान जा पुट मच पचाए कचेरी कंदा रहिया असीं सुम्ही रहियासीं वरी सुबुह जो तव्हांजो शुक्र अदा करे हर माण्हू खे गरम पाणी करे हुनखे वेंझारो फ्रेश हर उस्ताद मूंखे बुखार हुजे वरी अॻिते वास्ते बुखार थी वियो हली न सघां चकर अचियो डॉक्टर घुरायूं तो गाॾी में वियो मुंहिंजी गाॾी में न वेंदासीं थोरी देरि आराम करे जीअं निकितासीं माना मथे वारे ज़िले जे उस्ताद उतां जो सियासी समाजी माण्हू असां बुखे ते ऐं असीं प्राइमरी उस्ताद पर अहिड़ी का मोहबत थी सिंध जे माण्हुनि में ख़ुदा जो कसम आहे बुखे ते गुल माण्हू चुमियूं ॾिन माण्हू कुलनि ते खणनि सवें उस्ताद हुजनि ईअं असां कराची पते ते छाट था करियूं जॾहिं असां धारो पतासीं त खाली में हिकिड़ो गेस्ट हाउस पुराणो थियो कॾहिं वञण ते त ॾिसिजो वञी उन गेस्ट हाउस में भुटो साहिबु बेगम नसर भुटो ॿुधायो त इहे सभु गेस्ट हाउस में अरेस्ट थियल हुआ माना रहियल न असां जा पेर फाटी विया हुते जॾहिं पतासीं इलाही सवें महिल सफ़र हो सिजाज़लो टन मोहम्मद ख़ान हैदराबाद छटो वॾी हुन उस्ताद असांखे इज़तूं ॾिनियूं ऐं तहरीक वॾो ज़ोर वठी वई तमामु घणो राति जो मूं वटि सॼी जो इंटरसेक्शन कमिटी चेयरमैन साईं अली नवाज़ पवंदड़ आहियो हिते रब जा फ़ैसिला ॾिसो न त उस्ताद जो हाजी साहिबु थकियलु आहे राति जा 12 थियनि हाणे सुम्ही रहियो आहे तव्हां सुबुह जो अचिजो उहो सुबुह जो सवेल नाश्ते ते आया जो हाजी साहिबु असां सां वॾो दुख थियो आहे असांजे टीचर खे कराची में मूं चयो महिल छलगिरी छॾे भॼी वियो की मां आऊं हुकुम सां गॾु आहियां मूं चयो तव्हां तव्हां सां दुख हुजे इहो माण्हू नतारा जो हाजी साहिबु हाणे सिट ते गॾियूं मूं चयो त असां त तव्हां जल्द उड़ूं पिया अचो गॾिजे बिस्मिल्लाह वरी 2 ॼणा वधंदासीं इहा तहरीक ॾी जॾहिं हीअ तहरीक कराची रोडनि ते हली त आर्मी माना असांखे अधु दख ते न थिए कराची में बाबा हिते कराची में उन टाइम में रोज़ बम फाटंदा हुआ कराची प्रेस क्लब ते केरु 5 माण्हू गुज़ारो कोन कंदा हुआ केॾो भउ चको मूंखे रिंज वटि वञी आर्मी जो हज़ार टीचर मरवा के मुंहिंजो मरण त आया आहियूं पोइ हुनखे जो असां उस्ताद आहियूं हुन असांखे उस्ताद छॾियो पोइ हुन अॻियां पोयां असांखे आर्मी जूं गाॾियूं पुलिस जूं गाॾियूं 25 दिसंबर मूंखे यादि आहे उहो ॾींहुं 25 दिसंबर 2017 क़ाइद आज़म जी मज़र खां वज़ीर हाउस ताईं लांग माचो हज़ारे उस्ताद आया मूं पंहिंजी हयाती में एतिरो जोश एतिरी मोहबत एतिरी सचाई उस्ताद न ॾिसी जेतिरी मूं उन में ॾिसी जॾहिं कराची प्रेस क्लब खां निकितासीं पुलिस रोकियो आर्मी रोकियो मुंहिंजो असांजो असां CM हाउस ते हर हाल में हूंदासीं पोइ एॾो आंसू बसि हलियो मुंहिंजूं फीमेल टीचरूं एतिरियूं वीचारियूं ज़ख़्मी थियूं एतिरा उस्ताद ज़ख़्मी थिया उन मुंहिंजी करे मां मिलणु मुश्किल आहे पर आउं सलाम थो पेश करां उन टाइम में कराची जा मीडिया खे ख़ासि करे इंटरनेशनल दुनिया जी मीडिया अलाह पाक हुन मन में अहिड़ी शइ विधी जिन असांखे एॾी वॾी कवरेज ॾिनी उस्तादनि खे पुलिस असांखे ॿधी वेंदी मोचड़ा लॻिया पर उन टाइम में प्रेस क्लब ते मूं इहो ऐलान कयो ऐं ॿधिजी वञा त प्रेस क्लब न छॾियो
सिंधी उस्तादनि खे ऐं ॿुधिजी वियुसि हज़ारे उस्ताद वेही रहिया प्रेस क्लब ते राति जो SP मोटा उन टाइम में वरी मज़े जी ॻाल्हि था करे SP हो एजी खाजो जेको टने मोहम्मद खान जो उन जो भाउ मूंसां गॾु पढ़ियो मुंहिंजो दोस्त आहे डॉक्टर एज़म खाजो केरु सुञाणंदो हूंदो त उन पंहिंजे भाउ खे चयो हज खे पुलिस ॾाढो मारियो आहे ऐं खणी वियो त हुनखे छॾाए मुंहिंजा MP आहे मुंहिंजो MLA आहे उन्हनि फ़ोन कयूं मुंहिंजो भाउ का छॾाइण जी ज़रूरत कान्हे इहे ज़िंदगी हुस्सो इहे घड़ियूं जेल जूं मुंहिंजे लाइ सोनेरियूं आहिनि जेल मरण जे लाइ ठहिया आहिनि मूं वटि SPI जी माफ़ी वरितई असां तव्हांखे लठियूं हीअं कयूं मुंहिंजो तव्हांखे मथां जेको हुकुम तव्हां कयो पर पोइ हुननि असांखे अंदरि जेके छोकिरा जेलनि में उस्ताद उनखे ॿाहिरि कढी इज़त कयूं SP साहिबु आयो बाबा तव्हांखे कमिशनर घुरायो हुन सां ॻाल्हियूं करो बाबा कमिशनर सां ॻाल्हियूं कोन कंदा असांखे नोटिफिकेशन मिले पोइ मुंहिंजा छोकिरा हिकिड़ा कमिशनर मिलिया कमिशनर चइबो ऐं उस्ताद जो पुटु या उस्ताद तव्हांजो वाइदो आहे 2 ॾींहं तव्हांखे नोटिफिकेशन ॾींदासीं पोइ नोटिफिकेशन ॾे पोइ थींदासीं इहे कोन ॾींदासीं वापसि पोइ राति जो भला हल पुटु नोटिस वरितो आहे पुलिस खे इहो उस्ताद खे छॾियो उहा पुलिस वरी मूंखे प्रेस क्लब ते खणी आई ऐं प्रेस क्लब जे माना हुआसीं त हज़ारे उस्ताद वेठा हुआ मुंहिंजो हाणे फतेह यकीनी आहे हाणे तव्हां गॾु हुजो इंशाल्लाह पाण खे झोकाईंदासीं उहा तहरीक हलंदी रही नेठि मूंसां असांजो MLA नवीद कमर उनखे वज़ीर लाइ चयो मथां इलेक्शन उन चेरे सठ खे सम्झाए जेके मसइला से हल था करियूं कि असां त कहिड़ा मसइला पुॼासीं सिर्फ़ु 2 मसइला हिकिड़ो आहे बिगड़ शख़्स सोलूस करे ॿिया संभालींदा असांखे बि ॾियो ॿिया उस्ताद MTS यूनिवर्सिटी उनखे रिक्रूट करे कराची जा थी वञनि बाक़ी असां हिकिड़ो ॾियो कयो दादा मूंखे अधु कलाक खां पोइ फ़ोन कई असां CM साहिबु तव्हांजा मतिलबु सभु मंज़ूरु कया महिरबानी करे सुभाणे हड़ताल ख़तमु कर इहा हड़ताल ख़तमु न थींदी असांखे नोटिफिकेशन ॾियो असां पोइ थिंदासीं ॿिए ॾींहं ते 2002 जो नोटिफिकेशन असांजे रेगुलर नोटिफिकेशन निकिरी वियो हुनजो 16 किले बिना शर्त जे मूं चयो अथई इहो हुकुम निकितो आहे न सिंध यूनिवर्सिटी वारा 80,000 जेसीं उहे न किलो थियंदा तेसि असां कोन ईंदासीं असां हुन सां गॾु आहियूं ऐं उहो नौजवान छोकिरा छोकिरी हाज तो भॼंदो असां भॼण वारा माई ई कोन ऐं पोइ नेठि हुकुमत मजबूर थी 8 जनवरी ते नवीद कमर साहिबु असांजे MP हुकूमत असां वटि हली आई तव्हांजे हिन ज़िले जी हिकिड़ी बहादुर औरत आहे मुंहिंजी भेण शमी मरी उहा वरी अंग्रेजी होशियारु आहे मूंखे वरी गोरम जी अंग्रेजी सख़्तु मूंखे पाण घटि अचे जेको हू नोटिफिकेशन खणी आया रेगुलराइज़ेशन जो ड्राफ्ट त मूं चयो अॼु तूं ऐं अंग्रेज तूं पढ़ ऐं सलाम हुन औरत खे जेका मुसलसल मूंसां गॾु प्रेस क्लब में वेठी रही अहिड़ियूं औरतूं तमामु ऐं घटि सां उन्हनि जो नतीजो हो उन जी कुर्बानी हुई जे सिंध जा उस्ताद रेगुलर थिया असांखे 16 सेकंड मिलियो ऐं जॾहिं हुन नोटिफिकेशन पढ़ियो चवंदा हिन में का बि अहिड़ी ॻाल्हि न आहे ऐं पंहिंजो कमु थी वियो कुझु भला हाणे मतिलबु सुभाणे चयो त उहा हाजी सां विकिरी वियो उन नोटिफिकेशन निकिरण खां पोइ ऐं मुसलसल असेंबली में वेंदो रहियुसि ऐं असेंबली मां बिल पास करायो साईं अली नवाज़ पवंदो शायदि आहे नौजवान शायदि जॾहिं असांजो बिल पास थियो 8 ॾींहं त सिंध असेंबली में तारीख़ में पहिरियों दफ़ो प्राइमरी उस्ताद नारा हया नारा उस्ताद जे उस्ताद जे पेटे उन टाइम में स्पीकर आगा सिराज दुरानी हो उन मूंखे घुराए चयो त क़यादत तुंहिंजो करे असां कोशिशि कई तोखे ख़रीद करियूं और न करे सघियासीं तो अॼु उस्ताद खे रेगुलर करायो मूंखे हिकिड़ी लुंगी पाए पंहिंजे ऑफिस में सिंध उस्ताद खे मुबारक ॾिनी ऐं ॿई मुंहिंजा MPA ॿार मूंसां गॾु रहिया ऐं सभिनी उस्ताद सां गॾु फोटो करे रहियो अलाह पाक उहो आहे जेका न थियण जोगी शइ न थियण जोगी नामुमकिन हुजे तव्हांजे वहम गमान में न हुजे उहा थिए पोइ ख़ुदा सिंध प्राइमरी
जेको मैट्रिक पास उस्ताद हो उनखे सोनो स्केल मिलियो माना न थियण जोगी ॻाल्हि पर जॾहिं तव्हां पंहिंजे मतिलब सचावजो तव्हां पंहिंजे कयात सां सचावजो त अलाह पाक मदद कंदो आहे ऐं इंशाअल्लाह रब चाहियो हे तव्हां ॿुधाए थो छॾियां ॻाल्हि झुगी थी वई आहे मुंहिंजी ख़वाहिश रही आहे बचपन खां त जेसीं ईअं हरानाऊं चवंदो बि आहे चाहे मिनिस्टर हुजे चाहे सेक्रेटरी हुजे त सिंध जो प्राइमरी उस्ताद दुनिया जो अज़ीम लीडर पाए दुनिया जो अज़ीम इंसान पाए ऐं वॾो विज्ञानो पाए सेकिल साहिब खे मूं चयो सरदार साहिब खे मूं हींअर चयो छा लॻे त साईं जेकॾहिं प्राइमरी उस्ताद खे ख़ुशहाल करे विया मुंहिंजो तोखां कई वज़ीर आया विया हलिया अॼु उनजो नालो ई कोन्हे हींअर त अलाह मौक़ो ॾिनो आहे असांखे मोचण वॾा ठाहिया अथव हाणे महिरबानी करियो प्राइमरी उस्ताद खे ख़ुशहाल करियो छो प्राइमरी उस्ताद जी ख़ुशहालीअ सां सिंध ख़ुशहाली जुड़ियल आहे प्राइमरी उस्ताद ख़ुशहाल थींदो सिंध ख़ुशहाल थींदी इलाही देरि मूं साईं खे चयो मिनतूं कयूं तूं ही सर्विस स्टेक रहो जेकॾहिं सिंध प्राइमरी उस्ताद जो कमु करे त तारीख़ बि अमल थी वेंदी न त कई आहे कई विया जा ऐं इहो बि चयोमांसि त साईं मुंहिंजी ख़वाहिश आहे जीअं ॿिया नेशनल जेके बैंकूं आहिनि न पाकिस्तान में पूरी मैनेजर हर कंहिं गाॾी हूंदी आहे इहो त कहा त मुंहिंजा मैनेजर ॾिसो न असांजो ऑफिस मैनेजर कार न आहे त छाजो मैनेजर आहे पोइ चयोसि ऐं मुंहिंजी ख़वाहिश आहे त सिंध जे हर प्राइमरी उस्ताद कार हुजे तॾहिं मिलंदी जॾहिं हुनखे पंहिंजो हक़ ॾियो मराद ॾियो असां क़ौमुनि खे सवारियूं था मूं चयो असां 78 सालनि खां वेॻाड़ आहियूं असांखे अहिड़ियूं क़यादतूं मिलियूं ज़ालिम हरामी जिन सिंध जे उस्ताद जे हक़ जा सौदा कया जिन जे उस्ताद खे विकियो वियो विकिणी छॾियूं हाणे महिरबानी करे असांखे जेको असांजो हक़ आहे सर्विस 17 अणो 19 ॾियो त ऐलान कई मुंहिंजे घर में बि हींअर वीडियो आहे मूंखे हींअर पई आहे त हाजी साहिबु मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे सिंध जे प्राइमरी उस्ताद खां 17 बि ॾींदुसि अणो 19 20 बि ॾींदुसि वॾे में वॾो मसइलो हो इंडिशियल अपार्टमेंट 2001 खां पोइ जेको उस्ताद फती थिया आहिनि उन वीचारनि सिनाटी मारे वई आहे की इहे तव्हांजा मसइला हल कंदासीं ऐं चई मूं गुज़ारिश कई साईं वॾनि स्कूलनि खे फंड मिलंदा दोस्त हींअर तकड़ी करे वियो त प्राइमरी उस्ताद खे कुझु कोन थो मिले स्कूल में इहा ॻाल्हि सही आहे छो त प्राइमरी उस्ताद प्राइमरी स्कूल मस्जिद अलाह जो घर आहे पर घटि उन खां हैसियत कोन थो रखे उन बिल्डिंग उहा मुक़दस आहे असांजे लाइ जेकॾहिं हाणे हीअ ॾिसो हे प्राइमरी हीअ बिल्डिंग आहे हाणे हिन पखा टुटा पिया आहिनि हे हिन मां हिते ते आलिशान महल हुअणु घुरिजे छो त पंजाब अंदरि या ॿियनि सूबनि में जेके स्कूल जी बिल्डिंगूं थींदियूं तमामु बहितरीनु उते जे MP में इहो हिकिड़ो चटा भेटी आहे त हर तक में चवंदो मुंहिंजा स्कूल सुठा हुजनि वरी असांजे वटि बदकिस्मती आहे चटा भेटी आहे त असां घणी कमीशन वधीक रखूं पोइ इहा हाल हूंदा मूं चयो साईं हाणे असांखे प्राइवेट स्कूलनि खे बजट ॾियो ऐं प्राइमरी उस्तादनि खे उन बजट ख़र्चु करण जी डिडियो पावर बि ॾियो प्राइमरी उस्ताद खे डिडियो पावर हूंदा जंहिंखे छा ॾियो मूं चयो साईं SHO आहे न उहो पंहिंजे स्टेशन जा उनखे डिडियो पावर हूंदा उहो सभिनी खे ॾियो ऐं अलहमदुल्ला हीअ अलाह पाक जी हिकिड़ी हूंदी आहे पतक हिकिड़ो हूंदो आहे अमल अॼु सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे स्कूल खे बजट मिली आहे ऐं उस्ताद खे डिडियो पावर मिली चुका आहिनि जेकॾहिं गुज़रियो 5 साल गुज़रिया हीअ असांजी क़यादत बेकाऊ न हुजे हा हुज़ुर न हुजे हा त असांखे हे ॾुखिया ॾींहं हिन सां कोन पवंदा हींअर इंटरस्टेट डिपार्टमेंट इलेक्शन में कराए हुनखे चेयरमैन मिली हुन ग्रुप खे चेयरमैन मिली हुई पर हुनखे भओ असीं हराए वेंदासीं सिंध में हींअर इनकलाब आहे उहो पंहिंजे पंहिंजे अलॻि इलेक्शन कराऊं
माना हींअर मूंखे ख़ुशी आहे त सिंध अंदरि 90% नौजवान आया आहिनि ऐं बहादुर कयो त चूंडिजे इनशाला जेके तव्हांजा मसइला जेके उहो असां हल कराईंदासीं छो त माफ़िया मुंहिंजे पई लॻे नथो मुंहिंजे चयो आहे त उहो चवंदा केरु बि अचे 80 करोड़ ख़र्च कंदासीं हाजी शेख मथां चवंदी हो न त सभु मरी बेरोज़गार थींदासीं आहे सभु अलाह पाक इख़्तियार ऐं सेक्रेटरी साहिब हींअर वाइदो कयो मूंसां सूबाई वज़ीर तइलीम जिन असांजे सर्विस इंस्पेक्टर जो तारीख़ में पहिरियों दफ़ो CM साहिब हिकिड़ी कमेटी मुक़ररु कराई कमेटी मंज़ूरी ॾिनी सेक्रेटरी साहिब असां गॾिजी वेही कमु कयो सॼो साल पंहिंजो घर छॾे ऐं लॾे वियुसि कराची हिन तहरीक जे करे हिकदमि बेदरी बज़ार खां कराची नांग मार कयो रिक्शा त वेझो आहे उन मां मूंखे हिकिड़ी बीमारी पैदा थी वई 8 महीने में डिसीज जा पोलीमाइसाइटिस त डॉक्टर तो पंहिंजे बदिले खे वधीक तकलीफ़ ॾिनी आहे हाणे तो कोई उमिरि वरितो था गॾु हूंदी जंहिंजी दवा 1.5 लख रुपया उन महीनो ख़र्चा आहे पर मूंखे ख़ुशी आहे न मूं कंहिं उस्ताद खां पैसा कोन वरितनि मूंखे के जेब कोन कटियो आहे साईं ज़फ़र वेठो आहे साईं नदीम वेठो आहे साईं नदीम स्कूल में आऊं गुज़िरियल साल आयुसि जॾहिं तहरीक जे लाइ हलाइसीं हिन सब इंस्पेक्टर लाइ हिकिड़ी मूंखे टीचर गॾी साईं मूंखे साईं उहो तव्हांखे फीमेल टीचर जे करे घुराई ऐं खेर त आहे अधी अची वियुसि की अदा ऐं अलाए किथां खां मीरपुर ख़ासि आहे 100 मील पंध करे हिते ईंदी आहे मुंहिंजी बदिली कराए अलाह मौक़े में बदिली कराए जेको ख़र्चा आऊं ॾींदा तयारु आहे मुंहिंजो ख़र्च वठण लाइ ॿिया हे दोस्त वठनि असां कोशिशि कई जेके बि उस्ताद तकलीफ़ में हुजे उन जूं बदिलियूं करायूं तव्हां STR जो तव्हांखे ख़बर आहे क्वेश्चन खां तव्हां बदिली थी काथे पर मूं हे दोस्त वठां थो वञे कंहिंजो चार्ज जेको मूंखे हराम आहे वरी मुंहिंजे ऐं तकलीफ़ कराए ॾिनियूं MP बि कोशिशि कयो त 2 बदिलियूं करायां पर मूं हिन मुंहिंजा जेके अॻवान वेठा आहिनि दोस्त वेठा आहिनि मुंहिंजो प्यार कंदड़ वेठा आहिनि हिननि मूंखे जेके चयो मूं सभु कराए ॾिनो सेक्रेटरी खे मिली सघे साईं हिननि सां मसइलो आहे जिन्हनि केसनि हिकिड़ी टीचर 6 महीना पंध करे अचे चइबो आहे हाजी छो त हिकिड़ी मूं ते रब जी महिरबानी आहे त मिनिस्टर साहिबु सेक्रेटरी साहिबु अलाह चवंदा आहिनि फ़ाइदनि में हीउ माण्हू अॻवान आहे जेको सच ॻाल्हाईंदो ऐं करप्शन कोन कंदो कंहिंखां पैसा लाहे वठंदो मुंहिंजी ॾाढी शइ वॾी आहे ऐं ज़िंदगी में कॾहिं बि चवंदो न आहे वरितो 2017 में मूं पंहिंजे बचे जी रोज़ी मां 18 लख ख़र्च कयो लांगमाल ते केरु कंहिंजे घरां नथो करे हींअर 11 लख ख़र्च कयो जॾहिं सर्विस इंस्पेक्टर कमु ॾियो त जॾहिं बीमार हुउसि पोइ होटल जी मानी थकी वई पोइ मूं ॿारनि खे वठी कराची शिफ्ट जी सर्विस इंस्पेक्टर जो कमु जल्दी थी पोइ बि साल खां मथे लॻी वियो आहे अल्हम्दुलिल्लाह मथे महीने अप्रैल जे आख़िर में सिंध जे उस्ताद खे सर्विस इंस्पेक्टर जो नोटिफिकेशन लॻी वियो ऐं सेक्रेटरी साहिब जी उमिरि करायासीं मुलाक़ात थी मूं हुनखे 2 शइ चई साईं इनिशियल उस्ताद चयो त इनिशियल अपॉइंटमेंट तव्हां इनिशियल अपॉइंटमेंट जे तहरीक में जेको कराची में घणा ॾींहं सदा गॾु रहियो साईं जेकॾहिं तव्हां असांजा मुकमल साथ जो सवाल उस्ताद ॾे ऐं जॾहिं 1,23,000 प्राइमरी उस्ताद ॾे जेकॾहिं सभु उस्ताद पंहिंजे हक़ जे लाइ निकिरी वञनि ख़ुदा जो फज़ल कलाक के मसइला थी वेंदा न कलाक तयारु कोन मसइला वधंदा इनिशियल अपॉइंटमेंट जो मसइलो मूंसां सेक्रेटरी साहिबु चयो आहे वाइदो कयो आहे त हाई साहिबु हीउ नोटिस तव्हां वठो पोइ तव्हांखे उहो असां हिन साल में जेके इनिशियल अपॉइंटमेंट जो मसइलो आहे यानी कि कानूनी पेचीदूं ख़तमु करे ऐलान कयो त आम उहो बि वठो तव्हांखे पर मूंखे त हींअर वॾी ख़ुशख़बरी ॿी ॿुधाई सेक्रेटरी साहिबु हलियल मीटिंग में साहिबु वज़ीर मूंखे 2 ॾींहं पहिरीं चयो आहे त प्राइमरी उस्ताद खे वीह करे ॾे प्राइमरी उस्ताद वीचारा सभु हाणे न थियण कान हादी में हुनखे कुझु कोन मिलियो आहे मुंहिंजी सही मीटिंग में हले ऐं सही थो ॻाल्हि करे अलाह साईं ऐं बख़ुदा रोई पियुसि दवा घुरी पोइ त आगायूं
ऐं 5-3 खां पोइ साईं सरदार साहिब वञी मिलुसि रुकी गाड़ी न सां मसला हल कोन था हा न कंहिंजी ग़ुलामी कई आहे न ग़ुलामी कंदासीं असां जेके तहरीकूं हलायूं उहो पी हुकूमती में हलायूं पंहिंजे हक़नि जे लाइ जदोजहद कर को बि ॾोह न आहे न के असां पार्टी जे ख़िलाफ़ आहियूं न कंहिंजा पार्टी जा मंगारी आहियूं पर जेको इज़त ॾे जेको प्राइम उस्तादनि खे मान मर्तबो ॾे जेको प्राइम उस्ताद जा ज़िंदगी में ख़ुशहाली आहे असां उनखे कुल ते खणी न चाहींदासीं मूं साईं खे चयो कल्ह सेक्रेटरी साहिबु मूंखे चयो आहे त प्राइम उस्ताद खे वीहो करे ॾियो जी अच्छा इहा मूं चयो आहे वज़ीर खे त साईं प्राइमरी उस्ताद बाक़ी वेगाणो आहे प्राइमरी उस्ताद असांजो बेस्ट आहे सिंध जो सेक्रेटरी कुझु कोन्हे डायरेक्टर डी ओ कुझु कोन्हे सभु कुझु प्राइमरी उस्ताद आहे त ईअं चई हुन चयो त प्राइमरी उस्ताद खे वेही करे असेंबली ठाहियूं माना इहा हक़ीक़त आहे त मिनिस्टर बि न शइ एग्रीमेंट खे सॼो कमु मूं पाण करायो आहे त इनशाला हाणे असांजी ज़िंदगी अंदरि सुठा ॾींहं शुरू थी विया आहिनि वीडियो पावर मिलिया आहिनि स्कूल खे बजट मिली आहे तव्हांजे साथ सां पर माफ़ियो जो अखि में आउं कढो आहियां उहा असां जी धरी तव्हांजे ॾिठो ॿ मुंहिंजे ख़िलाफ़ ऐं मदरी मज़म्मत थी कई हाजी शफ़े जी इहो कमु माफ़ियो जो उहो चाहे नथा चाहिनि त अहिड़ो माण्हू या आउं पाण खे वधाए नथो त जेकॾहिं सचो माण्हू मिली वियो त असां माफ़ियो त भरी वेंदासीं पिया असांजा दर बंदि थी वेंदा छो त हाफ़ज़ जहिड़ा दोस्त सभु मीर प्रकाश में अची विया आहिनि नौजवान कया था त अची विया इनशा जेके प्राइमरी उस्ताद जा मसइला गॾोगॾु मूं मिनिस्टर साहिब सां इहो वाइदो कयो सेक्रेटरी साहिब सां इहो वाइदो कयो त जॾहिं असांजी ज़िंदगी में ख़ुशहाली थी वेंदी त असां घर घर पाड़े पाड़े में वञी जेके बेस्टूं ॿार नथा अचनि असां उनखे दाख़िल करे सिंध जी जेका तइलीम जो सुधारे वाधारे लाइ जेको बि थियो असां हर आम करण जा तयार आहियूं पर असांजा मसइला हल करनि त इनशा अलाह मदद कंदो पंहिंजी महिरबानी ऐं इलाही टाइम थी वियो आहे हाणे दोस्त उमिरि कोन थी कोन जी महिनत सवाल कयो ॾियारे जो ॿुधायो साईं सवाल सभु जवाब जी ॾियारे जे बारे में ॿुधायो ॿियो अर्ज़ु त हीउ जेको बजट जेको आहे वीडियो पावर वारनि या जंहिं देखा न एसएसबी त हिन में जेको आहे 40% त अहिड़ी जेके ख़र्चा आहिनि को परसेंट कोन्हे कंहिंखे रुपयो बि न ॾियो को बि ख़र्चो कोन्हे असां मुंहिंजी पाण हिमत हुजे छाजो पंहिंजे पीउ जा तव्हां मूंखे ॿुधायो अचे धन वणंदासीं टीजड़ीअ जो ख़िलाफ़ बाक़ी हाणे असीं पाण वञी पाण बचत खाते ते पहुती वेंदी आहे भला पैसा माण्हू ईमानदार न केरु कंहिंखे पैसा कोन ॾींदो जी हाणे असांजो नारो कोन हो असांजो नारो आहे त प्राइमरी उस्ताद खे वीहो करे ॾियो प्राइमरी उस्ताद खे अनो करे ॾियो असांजो नारो आहे असांखे मेडिकल फ्री करे ॾियो प्राइमरी उस्ताद जो इलाज हर अस्पताल में मुफ़्त ऐं आमदा मुंहिंजो तव्हां मुलाक़ात थी 15 साल में